सरकार पिताजी नारे 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 भट्टो नारे 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 भट्टो अस्सलाम वालेकुम। राज न्यूज़ टीवी जल्ला मुर्तज़ा तुर्क मिसवारी मां रिपोर्ट मोकिली आहे त PPMP इमदाद पिताफ़ी मुख्तार विगारी जे मांझाते में शिरकत कई। मुर्तज़ा तुर्क जी रिपोर्ट मूजिब इमदाद पिताफ़ी जो मिसवारी पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, जीअं विट्रो जे पुरशगाब नारनि सां ऐं गुलनि सां वरखा कई वई। PPMP इमदाद पिताफ़ी मांझाते में शिरकत खां पोइ अवाम जा मसइला ॿुधा ऐं उन्हनि खे हल करण जी मुकमल ख़ातिरी कराई, जंहिं बैदि इमदाद पिताफ़ी बबलू मेव जे दुकान ते पहुची संदसि चांहि पीती। इमदाद पिताफ़ी प्रेस क्लब मिसवारी पहुची नई चूंडियल पार्टी जे उहिदेदारनि खे अजरकूं पारायूं ऐं उन खां पोइ गटर लाइन जो दौरो पूर्ण कयो। इमदाद पिताफ़ी चयो त मिसल वॾी मुंहिंजो घर आहे, मिसल वॾी जा समूरा मसइला तरजीह बुनियादुनि ते हल कंदुसि। साणुसि गॾु PP तहरीक चंबूर जा सदर मोहम्मद रमज़ान मरी, PP यूथ ज़िले टंडोला सदर वसीम लतीफ़ मंगरियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं इजाज़त ॾींदा ऐं राज न्यूज़ टीवी खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।